कोट मीर मोहम्मद में ही अवां मंगणे जा बिरादरी जा माण्हू ॾिसी रहिया आहियो। अब्दुल ख़ालिक उर्फ़ गुलज़ार मंगणे जो जेको पुलिस जे तरफ़ां हाफ फ्राई कयो वियो ऐं हुननि जो इहो चवणो त इकनॉमिक ज़ोन में जेको आहे धाड़ेलनि सां पुलिस जे मुक़ाबले में हिन खे जेको आहे गोली लॻी ऐं हुननि धाड़ेल जेको आहे रहमू फुलपोटे जो साथारी ॼाणायो जिथे जेको आहे हिकिड़ो नारे जो पुलिस जो सिपाही जवान उहो जेको आहे शहीद थियो हो त उन जे एवज़ में पुलिस पंहिंजी कारकर्दगी ॼाणाइण जे लाइ हीउ जेको आहे गुलज़ार अहमद मंगणे जो जेको सोलर प्लेट जी चोरीअ जे सिलसिले में पंहिंजे ई माइट अब्दुल कवी मंगणे जे तरफ़ां हिकिड़ी NC दाख़िल कराई, उन जे शक में पुलिस जे वटि हथु ॾिनई ऐं हिन खे पुलिस पंहिंजो कारकर्दगी ॾेखारण ऐं पंहिंजो दामान ठाहिण जे लाइ हाफ फ्राई करे छॾियो। जेकॾहिं असांजो पंहिंजो जेको माइट असांजो जेकॾहिं ॾोहारी त बिल्कुलु उनखे सज़ा अचे, जेकॾहिं ॾाहे त असां इंसाफ़ कयो वञे। इनकारी थी असांजी ठीकु ठाक शफ़ाफ़ तरीक़े सां। DIG साहिब खे अपील आहे त असांखे नंढड़े में नंढड़ो मुतालबो इहो आहे त भई लाले अमीर जी ऐं असांजे अब्दुल ख़ालिक जी फ़ोन जेका ट्रेसिंग करायो, जेकर उन में तव्हांजे साम्हूं क्लियर अची वेंदो त लाले अमीर जेको हू मुक़ाबिलो जेको नारे साहिब वारो छोकिरो थियल आहे उहो बि असांखे ॾुखु आहे, उहो मुस्लमान भाउ आहे पुलिस वारो शहीद, उहो सुबुह जो 9-10 थियो आहे, हीअ मां 8-9 राति खे ॾिनो आहे माण्हू। छड़ो फ़ोन ट्रेसिंग मां DIG साहिब अपील थो कयां त उनजी ट्रेसिंग करायो, जेकॾहिं असां हक़ी आहियूं त असां इंसाफ़ कयो वञे। हीउ असांजो अब्दुल ख़ालिक उर्फ़ गुलज़ार अहमद मंगणे जो इहो मुंहिंजे DIG जी इंक्वायरी में शायद आहे, हिन खे घुराए टारगेट बणायो। हीउ हिकिड़ो हारी माण्हू आहे, पंहिंजी मज़दूरी करे पंहिंजो पेट गुज़ारो कंदो आहे। कैमरामैन रज़ा लगारी, शोएब पठान ऐं जावेद गुंजो सां शौकत नूनारी, सिंध TV न्यूज़, कोट मीर मोहम्मद।